irrigation नामंजूर गैस जो irrigation नामंजूर गैर कानूनी नामंजूर बंद करो न्यू सैदाबाद में आबादगारनि जो फतेहपुर माइनर में पाणीअ जे चोरी करण लाइ गैर क़ानूनी माडूल लॻाइण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। तफ़सील मूजिबि न्यू सैदाबाद जे आबादगारनि वक़ार अहमद लाखो ऐं रफ़ीक अहमद तुर्क जे अॻुवाणी में असिस्टेंट इंजीनियर इरिगेशन सब डिवीज़न हाला ऐं दारो जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। आबादगारनि शहीद बेनज़ीर भुट्टो चौक खां न्यू सैदाबाद प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे इरिगेशन डिवीज़न हाला जे अमलदारनि ख़िलाफ़ नारा हंया। हिननि मूजिबि सईदाबाद रेगुलेटर मां निकिरंदड़ फतेहपुर माइनर खे SDO सब इंजीनियर ऐं दारो खे तबाह करे छॾियो आहे। हिननि ॿुधायो त 10 साल पहिरीं सूबाई हुकूमत 21 करोड़ रुपयनि जे लाॻत सां फतेहपुर माइनर जे लाइनिंग कई, पर मज़कूरा आपाशी मुलाज़मनि इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु करे माइनर अंदरि सईदाबाद रेगुलेटर खां हाला पुराणा ताईं 150 लोही पाइप हणी छॾिया आहिनि। उन्हनि पाइपनि ज़रिए पाणी चोरी कयो थो वञे। नतीजे में पुछड़ीअ जे आबादगारनि जा क़ीमती ज़रई फसल बर्बाद थी विया आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध खे मुदाख़लत करे आपाशी अमलनि ख़िलाफ़ महकमाती कार्रवाई करण जी अपील कई आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं यूसी भानोट जो आबादगार आहियां, फतेहपुर शाख जो जेको सो ऐं आलसो पाणोत जो आबादगार आहियां बोर्ड जो। ऐं जेको सो उते तव्हांखे ॿुधाईंदो हलियां पहिरीं त उते SDO ऐं इंजीनियर जेको सो आहे उन्हनि जी मिली भगत सां गैर क़ानूनी पाइप उते जा बाअसर ज़मींदार लोग जेका माण्हू आहिनि उते गैर क़ानूनी पाइप लॻाए पाणी चोरी करे शाख मां ग़रीबनि खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि। असां उते तक़रीबन ॾींहंनि खां वठी करे उते एहतजाज सां रहिया आहियूं त खुदारा ही नूली जेकियूं आहिनि इन्हनि खे बंदि कयूं वञनि। असां SDO इंजीनियर खे ऐं जेको सो इंजीनियरिंग जो SDO खे बि असां अपील कई आहे त बाबा खुदारा ही पाइप कढिया वञनि ऐं ग़रीबनि खे, पर असांजे खोड़ सारा कंप्लेन करण बावजूद बि को एक्शन न वरितो वियो आहे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां ऐं जेको सो सैयद मुराद अली शाह खां, सिंध जो वज़ीर सैयद मुराद अली शाह खां ऐं आपाशी वज़ीर नासिर हुसैन शाह खां अपील था कयूं त खुदारा ही गैर क़ानूनी पाइप जेके लॻियूं पियूं आहिनि इन्हनि खे कढियो वञे ताकी ग़रीब सुकून सां बनी आबाद करे सघनि ऐं जेको हिते जा आबादगार सही तरह नमूने सां पंहिंजी बनी पोखे सघनि। अब्दुल वाहिद उमरानी, सोच TV, न्यू सईदाबाद।